ओम शांति। अजय जी मुझे तारीख टे टे 2026। अज मीठा मीठा भाव तेरा चवंदा मीठी मीठी ॿार त रूप पसंदि आयो तव्हांखे तव्हांजे मुख सां सदैव ज्ञान रत्न ई निकिरणु खपनि। जॾहिं बि नयो कोई अचे त हुनखे बाप जी पहचान ॾियो। कृष्ण पंहिंजी अवस्था खे हिकरस ठाहिण जो साधन कहिड़ो आहे त संग जी संभाल करो त अवस्था हिकरस ठाहींदी वेंदी। संग जी संभाल करो हमेशह सदा सर्विसेबल स्टूडेंट जो संग करणु खपे। अगरि कोई ज्ञान योग जे सवाइ उल्टी ॻाल्हियूं कंदो आहे, मुख सां रत्ननि जे बदिले पथर कढंदा आहिनि, त हुननि जे संग सां हमेशह सावधान रहणो। गीता राज्य रानी तकलीफ़। ओम शांति। ज्ञान ऐं विज्ञान इनखे चईंदा आहियूं अलफ़ ऐं बी। बाबा ज्ञान ॾींदा आहिनि अलफ़ ऐं बी जो। दिल्ली में विज्ञान भवन आहे परंतु उहो कोई अर्थ न सम्झंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ज्ञान ऐं योग। योग सां असां पवित्र ठहींदा आहियूं। ज्ञान सां असांजी हलंदी आहे। असां सॼे चकर खे ॼाणे वेंदा आहियूं। योग जी यात्रा जे लाइ बि ज्ञान मिलंदो आहे। उहो कोई योग जे लाइ ज्ञान न ॾींदा आहिनि। उहो त स्थूल में ड्रिल आदि सिखलाईंदा आहिनि। इहे सूक्ष्म ऐं मूल ॻाल्हियूं आहिनि। गीत बि आहिनि उन्हनि सां तइल्लुक़ संबंध रखंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हे ॿार हे मूल वतन जा राही पतित पावन बाप सां सर्व जो पतित पावन बाबा ही सर्व जो सदगति दाता आहिनि। उहे सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। कंहिंजो रास्तो ॿुधाईंदा आहिनि? घर वञण जो। तव्हां वटि मनुष्य में ईंदा आहिनि सम्झण लाइ। कीअं वठी ईंदा आहिनि? प्रजापिता ब्रह्म कुमार कुमारियुनि वठी ईंदा आहिनि त पुछणो खपे उन्हनि सां तव्हां कंहिं वटि आया आहियो। मनुष्य साधु संत महात्मा वटि वेंदा आहिनि। उन्हनि जो नाम बि रहंदो आहे फलाना महात्मा जी। हिते त नाम आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं। बीखे त ढेर आहिनि। तव्हांखे पुछिणो आहे कंहिं वटि आया आहिनि। प्रजापिता ब्रह्मा तव्हांजो छा लॻंदो? उहो त सभिनि जो बाप ठहिरियो। कोई चईंदा आहिनि तव्हां वटि महात्मा जी गुरु जी जो दर्शन करणु। चओ तव्हां गुरु कंहिंखे कीअं चईंदा आहियो? नाम ई रखियलु आहे प्रजापिता ब्रह्मा कुमारी त उहो बाप थियो न गुरु। प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं माना ई इन्हनि जो कोई बाप आहे। उहो त तव्हांजो बि बाप आहे। चओ असां बीके जा बाप सां मिलणु चाहींदा आहियूं। प्रजापिता जो नाम कॾहिं ॿुधियो आहे? एतिरा ॿार आहिनि। बाप जो मालूम पए तॾहिं सम्झनि वीर जो बाबा आहे। प्रजापिता ब्रह्मा जो बि ज़रूरु कोई बाप हूंदो त कोई बि वञनि त हुनखां पुछो कंहिं वटि आया आहियो। बोर्ड ते छा लिखियलु आहे? जबकि एतिरा ढेर सेंटर्स न प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी एतिरा आहिनि त ज़रूरु बाप हूंदो। गुरु थी न सघे। पहिरियों त इहा बुद्धि सां निकिरे सम्झे कि इहा घर आहे। कोई फैमिली में आया आहियूं। असां प्रजापिता ब्रह्मा जी संतान आहियूं त ज़रूरु तव्हां ई हूंदव। अच्छा उहो ब्रह्मा पोइ कंहिंजो ॿार त ज़रूरु तव्हां बि हूंदव। अच्छा उहो ब्रह्मा पोइ कंहिंजो ॿार? ब्रह्मा विष्णु शंकर जो रचयिता त परमपिता परमात्मा शिव आहे। उहो आहे ई बिंदी। उन्हनि जो नाम शिव आहे। उहो असांजो ॾाॾो आहे। तव्हांजी आत्मा बि उन्हनि जी संतान आहे। ब्रह्मा जा तव्हां बि संतान आहियो त तव्हां ईअं चओ असां बाप दादा सां मिलणु चाहींदा आहियूं। उन्हनि खे ईअं सम्झाइणो खपे त उन्हनि जी बुद्धि हली वञे बाप तरफ़। सम्झे मां कंहिं वटि आयो आहियां। प्रजापिता ब्रह्मा असांजो बाप आहे। उहा आहे सभी आत्माउनि जो बाप। त पहिरियों इहे सम्झायो असां कंहिं वटि आया आहियूं। अहिड़ी युक्ति सां सम्झाइणो आहे जो उन्हनि खे पतो पए कि शिव बाबा जी संतान आहे। कि शिव बाबा जी संतान आहे। इहा हिकु फैमिली आहे। उन्हनि जो बाप ऐं दादा खे परिचय हुजणु थी वञे
तव्हां सम्झाए सघंदा आहियो सर्व जो सदगति दाता निराकार बाबा आहे। उहो प्रजापिता ब्रह्मा द्वारा सर्व जी सदगति कंदा आहिनि। उन्हनि खे सभु पुकारंदा आहिनि। ॾिसंदा आहियो न केतिरा ॿार आहिनि जो अची करे बाप सां वरसो वठंदा आहिनि। पहिरियों उन्हनि खे बाप जो परिचय मिले तॾहिं सम्झे असां बाप दादा सां मिलण आया आहियूं। सो असां उन्हनि खे बाप दादा चईंदा आहियूं। नॉलेज शुद्ध पदत पावन हिकु शिव बाबा आहिनि। पोइ सम्झाइणु खपे भॻवानु सर्व जो सदगति दाता निराकार आहे। उहा ज्ञान जो सागर आहे। ब्रह्मा द्वारा बेहद जो वरसो असां आत्मायूं वठूं था त उहो सम्झनि इहे ब्रह्म कुमार कुमारियूं शिव बाबा जी संतान आहिनि। उहे ई सभिनि जो बाबा आहिनि। भॻवानु हिकु आहे। उहो ई आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। उहे स्वर्ग जो रचयिता सर्व जो बाबा टीचर गुरु बि आहिनि। सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज कंदा आहिनि। अर्थात त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। जो बि ॾिसे सम्झण लाइक़ु आहे जो बि ॾिसो सम्झण लाइक़ु आहे त हुनखे सम्झाइणो खपे। पहिरियों त पुछो तव्हांजा केतिरा पाप आहिनि लौकिक परलौकिक। बाप त सर्वव्यापी थी न सघे। लौकिक पाप सां इहो वरसो मिलंदो आहे। पारलौकिक सां इहो वरसो मिलंदो आहे। पोइ उन्हनि खे सर्वव्यापी कीअं चई सघंदा आहिनि। इहे अक्षर नोट करे धारण करो। सम्झणो पवंदो आहे। सम्झाइण वारा तव्हां ठहिरियो। इहे घरु आहे असांजो गुरु न आहे। ॾिसंदा आहियूं इहे ब्रह्म कुमार कुमारियूं वरसो सभिनि खे निराकार शिव बाबा सां मिलंदो आहे जो सर्व जो सदगति दाता आहे। ब्रह्मा खे सर्व जो सदगति दाता पदत पावन लिबरेटर न चईंदासीं। ये शिव बाबा जी ही महिमा है। जो भी अचे उन्हनि खे सम्झायो कि सर्व जो बाप दादा आहे। वो ही बाबा स्वर्ग जो रचयिता आहे। ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना कंदा आहिनि। ईअं तव्हां कंहिंखे बि सम्झायो त पोइ बाबा वटि अचण जी दरकार ई न। मतिलबु ईअं चईंदा आहिनि कि सके शिव बाबा सां मिलायो ब्रह्मा बाबा सां मिलायो। उहो त ढेर थी वेंदा। आदत पइजी वेंदी न पोइ त हिरी वेंदा। चईंदा गुरु जी जो दर्शन करो। भक्ति मार्ग में गुरु त ॾाढा महिमा कंदा आहिनि गुरुअनि जी। वे शास्त्र यात्रा आदि सभु गुरु ई सिखलाईंदा आहिनि। तव्हांखे सम्झाइणो मनुष्य गुरु न थी सघंदा आहिनि। असां ब्रह्मा खे बि गुरु न चईंदा आहियूं। सतगुरु त हिकु आहे ई। कोई मनुष्य ज्ञान जो साधन आहे। उहे सभु भक्ति मार्ग जो शास्त्र पढ़ण वारा आहिनि। उन्हनि जो शास्त्रनि जो ज्ञान आहे जेके फिलॉसफी चईंदा आहियूं। हिते असांखे ज्ञान सागर बाबा पढ़ाईंदा आहिनि। इहे स्पिरिचुअल नॉलेज आहे। ज्ञान सागर ब्रह्मा विष्णु शंकर खे न चईंदासीं त मनुष्य खे कीअं चई सघंदा आहियूं। ज्ञान जी अथॉरिटी मनुष्य न थी सघंदी आहे। शास्त्रनि जी अथॉरिटी परमपिता परमात्मा खे चईंदा आहिनि। ॾेखारींदा आहिनि न परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा सभी वेदनि शास्त्रनि जो सार इन्हनि द्वारा सम्झाईंदा आहिनि। है न इन्हनि द्वारा सम्झाईंदा आहिनि। बाबा चवंदा ॾेखारींदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि मूंखे कोई ॼाणंदो ई न आहे त वरसो किथां मिलंदो। बेहद जो वरसो बेहद जे बाप द्वारा ई मिलंदो। हाणे इहे बाबा छा करनि। इहे होलियूं दूरियूं आहिनि। ज्ञान ऐं विज्ञान अक्षर सिर्फ़ु ॿ आहे। मनमना भव जो बि ज्ञान ॾींदा आहिनि। मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। त इहे ज्ञान विज्ञान होली ऐं दूरी। मनुष्य में ज्ञान न हुजण जे कारण उहो त हिक ॿिए जे मुख में धूल विझंदा आहिनि। आहे बि ईअं गति सदगति कंहिंजी बि हूंदी न आहे। धूल ई मुख में विझंदा आहिनि। ज्ञान जो टियों नेत्र कंहिंखे बि न आहे। दंत कथाऊं ॿुधंदा आया आहिनि। इन्हनि खे चइबो आहे ब्लाइंड फेथ। हाणे
हाणे तव्हां आत्माउनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। तव्हां ॿारनि खे बाबा सां वरसे जी प्राप्ति जे लाइ तव्हां ॿारनि खे बाप सां वरसे जी प्राप्ति जे लाइ राय ॾियणी आहे त हुननि खे पतो पए इहे वरसो वठनि था ब्रह्मा द्वारा, ॿियो कोई द्वारा मिली न सघे। सभु सेंटर्स ते इहे नाम लिखियलु आहे, प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियो। अगरि गीता पाठशाला लिखनि त कॉमन ॻाल्हि थी वञे। हाणे तव्हां बीके बि लिखो तॾहिं त बाप जो परिचय ॾेई सघो न। मनुष्य बीके नाम ॿुधी करे ॾुधी वेंदा आहिनि, इन करे गीता पाठशाला नाम लिखंदा आहिनि, परंतु इन में ॾुधण जी कोई ॻाल्हि न आहे। चओ इहे घर आहे, तव्हां ॼाणंदा आहियो कंहिंजे घर आया आहिनि। इन्हनि सभिनि जो बाबा प्रजापिता ब्रह्मा आहे। भारतवासी प्रजापिता ब्रह्मा खे मञंदा आहिनि। क्रिश्चन बि सम्झंदा आहिनि आदिदेव थी करे विया, जंहिंजा इहे मनुष्य वंशावली आहे। बाक़ी इहे मञंदा त पंहिंजे क्राइस्ट खे न, क्राइस्ट खे बुद्ध खे फादर सम्झंदा आहिनि। सीज़रो आहे न, असल में बाबा ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कई आहे। वो थिया ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर। पहिरियों बाबा जो परिचय ॾियणो, उहो चए असां तव्हांखे बाप सां मिलणु चाहींदा आहियूं। चओ वरसो त शिव बाबा सां मिलणो आहे, न कि ब्रह्मा बाबा सां। तव्हांजो बाप खे, गीता जो भॻवान खे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कीअं कई। बाबा नाम चइण सां सम्झंदा आहिनि सभु ब्रह्मा कुमार कुमारी शिव बाबा जी औलाद आहिनि। वरसो मिलंदो आहे शिव बाबा सां, ब्रह्मा द्वारा गति सदगति जो। उहे हिन समय असांखे जीवन मुक्ति ॾियनि था, बाक़ी सभु मुक्ति में हली वेंदा। इहे ज्ञान तव्हां ॿारनि जी बुद्धि में रहणु खपे। कोई बि अचे त हुनखे सम्झायो कंहिंसां मिलणु चाहींदा आहियो। उहो त असांजो बि तव्हांजो बि बाबा आहिनि। गुरू गुसाई त आहिनि, इहे त तव्हां सम्झंदा आहियो। जीअं कि होली दूरिय कराईंदा आहिनि, न त होली दूरियनि जो कोई अर्थ न निकिरंदो आहे। ज्ञान सां चोली रंगदा आहिनि, आत्मा हिन चोले जे अंदरि आहे। उहो पवित्र थियण सां शरीर बि पवित्र मिलंदो। इहे त पवित्र शरीर न आहिनि, इहे खलास थी वञिणो आहे। गंगा स्नान शरीर खे कराईंदा आहिनि, परंतु पतित पावन बाप जे सवाइ कोई आहे न। पतित आत्मा ठहींदी आहे, गंगा स्नान शरीर खे कराईंदा आहिनि। पतित पावन बाप जे सवाइ त कोई पावन ठाहे न सघे। पतित आत्मा ठहींदी आहे त आत्मा पाणी जे सनान सां पावन थी वेंदी आहे। इहे कंहिंखे पतो न आहे। उहो त आत्मा सां परमात्मा चई ॾींदी आहे। आत्मा निर्लेप आहे। हाणे जो सेंसिबल ठहिया आहिनि उहे इहे धारणा करे ऐं कराए सघंदा आहिनि। जे ॿारनि जे मुख सां सॼे रतन ई निकिरंदा आहिनि, उन्हनि खे रूप पसंदि चइबो। सिवाय ज्ञान विज्ञान जे बाक़ी आपस में कुझु बि लेन देन कंदव त गोया पत्थर ई मारदा आहिनि। सर्विस बदिले डिसर्विस कंदा आहिनि। क्रिसिस ते जनम हिक ॿिए खे पत्थर मारदा आया आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हांखे ज्ञान विज्ञान जी ॻाल्हियूं करे दिलि खे ख़ुशि करिणो आहे। ॿियनि जी जर्मई जी ॻाल्हियूं न ॿुधणियूं खपनि। इहे बाबा चईंदा आहिनि इहे सभिनि खां वॾी ख़ातिरी आहे। इहे ज्ञान आहे न, पत्थर त सॼी दुनिया हिक ॿिए खे मारती रहंदी आहे। तव्हां ॿारनि त रूप पसंदि आहियो, तव्हांखे ज्ञान विज्ञान जे सवाइ न कुझु ॿुधणो आहे न ॿुधाइणो आहे। जो उल्टी ॻाल्हियूं कंदा आहिनि उन्हनि खे निंड संग ख़राबु आहे। जो ॾाढनि सर्विस करण वारा आहिनि उन्हनि जो संग तार आहे। कोई ब्रह्मन रूप बसंदा, कोई ब्रह्मन ठही करे पोइ उल्टी सुठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। अहिड़े जो संग न करणो खपे, ॿियो ई नुक़सानु करे ॾींदा। बाबा बार बार सावधानी ॾींदा आहिनि। उल्टी सुठी ॻाल्हियूं हिक ॿिए सां में कॾहिं बि न करो, न त पंहिंजो ई सत्यानाश ॿियनि जो बि सत्यानाश करे ॾींदा।
त पोइ पद भ्रष्ट थी वेंदो। बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि, शौक़ु हुजिणो खपे। बाबा असां वञी करे ॾाढनि खे नॉलेज ॾींदासीं। उहो बाप जा ॿार सचा आहिनि, सर्विसेबल ॿारनि जी बाबा बि महिमा कंदा आहिनि। उन्हनि जो संग करणो खपे। कोई सुठा स्टूडेंट जो संग रखंदा आहिनि, बाबा सां पुछो त ॿुधाए सघंदा आहिनि कंहिंजो संग करणो खपे। केरु बाबा जे दिलि ते चढ़ियल आहे उहो झटि ॿुधाईंदा बाबा खे हिननि जो संग करो। सर्विस करण वारनि जो बाबा बि रिगार्ड उन्हनि खे रिगार्ड ॾींदा आहिनि। कोई त सर्विस बि न करे सघंदा आहिनि। अहिड़ा ॾाढनि खे ख़राबु संग मिलण सां अवस्था हेठि मथे थी वेंदी आहे। हा, कोई स्थूल सर्विस में सुठा आहिनि, उहो बि सुठो वरसो पाए वरिता। अलफ़ ऐं बे सम्झणु त ॾाढो सहज आहे। कोई खे बि सिर्फ़ु चओ बाप ऐं वरसे खे यादि करो, बसि अक्षर ई ॿ आहिनि, बाप ऐं वरसे, अलफ़ ऐं बे। हीअ त बिल्कुलु सहज आहे। कोई बि अचे त हुनखे सिर्फ़ु चओ बाबा जो फरमान आहे, मामेकम यादि करो, बसि सभिनि खां वॾी ख़ातिरी इहा आहे। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांखे स्वर्ग जो वरसो मिली वेंदो। हर सेंटेंस में ईअं नंबरवार आहिनि। कोई त डिटेल में सम्झाए सघंदा आहिनि, न त सम्झाए सघंदा न सम्झाए सघंदा त सिर्फ़ु इहो ॿुधायो। अगरि कोई ॿार ॿियो कुझु नथो सम्झाए सघे त सम्झाए सघंदो न कि मां निराकार आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां, निराकार परमपिता परमात्मा जी संतान आहे, परम धाम जी रहण वारी। ऐं बाबा जो वरसो, मां आत्मा शांति स्वरूप, शक्ति स्वरूप, पवित्र स्वरूप, सुख स्वरूप, आनंद ज्ञान पवित्रता स्वरूप, सर्वशक्ति स्वरूप। बसि सिंपल सी ॻाल्हि आहे। कल्प पहिरियों बि बाबा चयो हुयो कि मामेकम यादि करो। कोई भी देहदारी देवता आदि खे यादि न करो। बाक़ी जगमुई फलानो हीअं चईंदो आहे, हीअं कंदा आहिनि, कुझु बि न करो। हीअ बाबा तव्हांखे होली ऐं दूरी सिखलाइनि। बाक़ी रंग आदि लॻाइण त आसरी मनुष्यनि जो कमु आहे। कोई कंहिंजी ग्लानी वेही ॿुधाए त न ॿुधणी खपे। बाबा केतिरो सुठी रीति ॿुधाईंदा आहिनि। मनमना भव मथ्याजी भव। कोई भी अचे तो हुनखे सम्झायो। शिव बाबा सभिनि जो बाबा आहे। वो तो चईंदा आहिनि मूंखे यादि करो त स्वर्ग जो वरसो मिलंदो। गीता जो भॻवान बि इहो ई आहे। मौत साम्हूं बीठो ई आहे। त तव्हां ॿारनि जो कमु आहे सर्विस करणु। त असां ॿारनि जो छा कमु आहे? सर्विस करण जो। बाबा जी यादि दिलाइणी आहे। इहे महामंत्र आहे न जंहिंसां राजधानी जो तिलक मिली वेंदो। एतिरी सहज ॻाल्हि आहे। बाप खे यादि करो करायो त बेड़ो पार थी वेंदो। बाप खे यादि करो करायो त बेड़ो पार थी वेंदो। अच्छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संत जी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। ध्यान जे लाइ मुख्य साथ सेंसिबल ठही सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो। मुख सां कॾहिं पत्थर कढी डिसर्विस न करनी। ज्ञान योग जे सिवाय ॿियो कोई चर्चा न करणी आहे। ॿियो जो रूप पसंदि आहिनि, सर्विसेबल आहिनि, उन्हनि जो ई संग करणु। जो रूप पसंदि सर्विसेबल आहिनि उन्हनि जो ई संग करणु। जो रूप पसंदि आहिनि सर्विसेबल आहिनि उन्हनि जो ई संग करणु। जो उल्टी सुठी ॻाल्हि ॿुधाए हुननि जो संग न करणो। वरदाना नॉलेज वारा रावण जे बहु रूपनि खे ॼाणण जे अट्रैक्शन सां मुक्त रहण वारा हिमतवान ठहो।
जो ॿार नॉलेज द्वारा रावण जे बहुरूपनि खे सुठी तरह सां ॼाणे विया आहिनि उन्हनि जे अॻियां वो नज़दीक भी न अची सकती है। चाहे सोने जो चाहे हीरे जो रूप धारण करे लेकिन उनजे अट्रैक्शन में नहीं। उन्हनि जे साम्हूं कंहिं बि रूप में माया अची वञे रावण जो कोई बि रूप त उहो उन्हनि जे अट्रैक्शन में न ईंदा। ईअं अहिड़ी सची सीतायूं ठही लकी जे अंदरि रहण जो लक्ष्य रखी हिम्मतवान ठहूं। पोइ ये रावण जी बहु सेना वार करण जे बजाय तव्हांजे सहयोगी ठही वेंदा। ये प्रकृति जा पंज तत्व पंज विकार ट्रांसफर थी करे तव्हांजी सेवा जे लाइ ईंदा। स्लोगन आहे सेवाउनि में सफलता प्राप्त करणो आहे त निर्माण चित्त जी विशेषता धारण करो। निर्माण चित्त जी विशेषता द्वारा सेवाउनि में सफलता मिलेगी। अव्यक्त इशारो विजयी ठहण जो फाउंडेशन आहे निश्चय। फाउंडेशन अगरि पक्को आहे त बिल्डिंग हिली न सकती, सदा निश्चिंत रहंदा। अगरि फाउंडेशन कच्चो आहे त थोरो बि तूफ़ान ईंदो, थोरी बि धरनी हिलंदी त भय थींदो। जीअं शुरू में बाबा बैगरी पाठ शुरू थियो न त जेके निश्चय हुयो उहो त रहिजी विया, लेकिन थोरो बि ईअं थियो त उन्हनि खे डपु थियो हाणे छा थींदो कीअं थींदो, त उहो निश्चय हिली वियो न। ऐं पोइ भय थींदो कि असां कीअं रहंदासीं। त बाबा चवनि था थोरो बि निश्चय कमज़ोर थियो, तूफ़ान आयो त बिल्डिंग असांजी किरी न पए या क्रैक न अची वञे, ईअं डपु थींदो। त उन्हनि खे डपु थियो कि हाणे जीवन कीअं हलंदो, है न। लेकिन निश्चय जो फाउंडेशन पक्को हूंदो त निर्भय और निश्चिंत थी करे रहंदा। और जिन निश्चय जो फाउंडेशन पक्को हुयो वो निर्भय रहिया, निश्चिंत रहिया त जीवन में केॾो अॻियां हली विया। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।